शैतान जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिथे भी पूरी सिंध में जिथे भी कबीला जड़ा हिनन को इन कुरान पाक को कोई वधिक ताकतवर कोने। जै हिन कुरान के सुञातो अल्लाह के सुञातो, जै हिन कुरान पाक के सुञातो नबी के सुञातो, जै हिन कुरान के सुञातो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के सुञातो, जै हिन कुरान के सुञातो मौला अली के सुञातो, जै हिन कुरान के सुञातो नबी जी आल के सोने अली के इमाम हसन हुसैन के सुञातो, जै हिन कुरान के सुञातो असहाबिन सगुरन के सुञातो। अचो मुक़द्दस किताब है कुरान पाक। जिथे भी कबीला जड़ा आहिनि, जतो ही महर हुजनि या ॿिया के भी किथे भी जड़ा आहिनि, जतो इनके भी अपील कयां थो, महरन के भी अपील कयां थो, हिक ॿिए जा कूंधर जवान न मारियो। बेली को का शइ बि न रहंदो नालो अल्लाह जो। सुलो कयो फ़ैसिलो कयो। फ़ैसिले करण में मुंहिंजो अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी। हे मुक़द्दस किताब अथव। कंहिं सरदारनि भोतारनि जे चवण ते न वञो, पंहिंजा बच्चा न मारायो। अचो तव्हांजो फ़ैसिलो कयूं, फ़ैसिलो करायूं। हे अल्लाह वारी मस्जिद आहे बंदर रोड सखर में, इन मस्जिद में अल्लाह जे घर में इन कुरान जे हेठो तव्हांजो फ़ैसिलो करायूं। या दरगाह अमरोड शरीफ आहे, ताज महमूद अमरोडी जी उते मस्जिद आहे। उन मस्जिद में अल्लाह जे घर में कुरान जी भिक सां बीह करे कुरान जे मस्जिद अल्लाह जे घर में तव्हांजो फ़ैसिलो करायूं। अचो फ़ैसिलो कयो। बेली मुस्लमानो, जिथे भी मुंहिंजो वीडियो ईंदो, पैगाम ईंदो, जंहिं बि ॾिठो इन वीडियो खे, कुरान खे ॾिठो, कुरान खे सुञातो, के अचो तारीख़ वठो, सरदार भोतार सभु हुजनि, उते फ़ैसिलो करायूं। नारे तकबीर, अल्लाह अकबर।